चांद रुकी रात में सा सिंगार करे मुड़े तो न कर सच छोरी सुम्ही छो नथी कंहिंसां पई ॻाल्हाई? न न मां कंहिंसां ॻाल्हाईंदसि? छोरी घणी देर खां ॾिसां पई, केॾी महिल खिली पई, केॾी महिल ॻाई पई। आख़िर ॻाल्हि छा आहे? कुझु न मां। तूं त सुम्ही पओ छोरी, इहो ख़ानो छोरो बि अलाए केॾी महिल ईंदो। मूंखे त हर वक़्तु हुनजो फिक्र लॻो पियो हूंदो आहे। अम्मा वरी छा थियो? हो रेस जो महिमान आहे न, जेको साइणे शगुफ्ता सां ॿाहिरि मुल्क मां आयो आहे। अध राति जो तोखे उहो महिमान छो अची यादि पियो? हल सुम्ही पओ। अम्मा ॿुध त सही, कीअं आहे उहो? निभागी छोरी, कहिड़ो बि हुजे, तुंहिंजो छा हिन में? अम्मा तूं त हर वक़्तु धड़का ॾींदी रहंदी आहे। त पोइ हे तुंहिंजो कहिड़ो सवाल आहे? वो बि अध राति? तुंहिंजो को कमु आहे हुन सां? हो अम्मा हुन मूंखे कुझु चयो आहे। छा चयो आहे हुन? मूंखे चए पियो त तूं मूंसां शादी कंदी आहे। अम्मा मां हुन सां कॾहिं बि न ॻाल्हाईंदी। त पोइ हुन तोखे ईअं कीअं चयो? ख़बर न आहे अम्मा, बस हुन चई छॾियो मूंखे, ऐं मूंखे चए पियो त मां तोसां मज़ाक नथो कयां, मां सच में तोसां शादी करण थो चाहियां। त पोइ तो छा चयसि? अम्मा मां भॼी आयसि उतां। यार आखिर हुन गुलाबो में ॾिठो छा? आई डोंट नो यार। न पढ़ियल लिखियल, न को मैनर्स अथसि, न शिकल न सूरत, नथिंग इज़ अपीलिंग इन गुलाबो यार। हाणे इहो त अली ॿुधाए सघे थो त हुन में छा ॾिठो आहे, सिवाय हिन जे त हू हुनजे नस्ल जी आहे। फेस अट्रैक्शन मे बी इट्स हर्ट्स यू। कम ऑन यार। It has decision and why it makes me hurt? अच्छा अली सां मुझो कोई इश्क आ? Are you sure? Damn sure यार। अच्छा तोखे ईअं पियो लगे त मुझो अली सां इश्क आहे? मां तोखे पहिरियां ई ॿुधाए चुकी आहियां त we are good friends, simply friends. It's okay यार। जेकॾहिं हू गुलाबो सां शादी करे थो त इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं हूअं बि हुन मूंखे ॿुधायो हुयो त हू हिते शीदिन ते रिसर्च करण जे लाइ आयो आहे। अच्छा मूंखे त लॻे थो त हू शीदिन मां कुझु वधीक ई मुतासिर आहे। मूंखे बि कुझु ईअं ई थो लॻे। ऐं ख़बर अथई हुन बेवकूफ़ गुलाबो जो हथ पकड़े हुनखे चयो तूं मूंसां शादी कंदी आहे। वेल मूं चयोमांसि त ही इंग्लैंड न आहे, हितां जो सिस्टम चेंज आहे। जेकॾहिं हिते कंहिंसां रिश्तो कबो आहे त पहिरियां हुनजे घर वारनि सां ॻाल्हाइबो आहे। ऐं मां चयोमांसि त तूं मामा यामीन सां ॻाल्हाए त हू गुलाबो जे रिश्तेदारनि सां ॻाल्हाए, ऐं मां बि मामा यामीन सां ॻाल्हायां थी। गुलाबो सुठी छोकिरी आहे, ग़रीब छोकिरी आहे, लंडन घुमी ईंदी, सैर सपाटो करे ईंदी, ठीकु आहे। बस तव्हां असांजा मोहतरम वॾा आहियो, तव्हां हुननि जे घर वारनि सां ॻाल्हायो। आई मीन हुननि जो कोई वॾो कोई बड़ा बुज़ुर्ग हूंदो। अरे बाबा उन्हनि जो वॾो, उन्हनि जो मालिक मां ई आहियां, ॿियो वरी केरु आहे हिते उन्हनि जो वीचारनि जो ग़रीबनि। हले ही वडेरा आका ई मालिक अंते कहिड़ो बि ज़ुल्म कनि, तॾहिं बि बेहिस्ती हुनखे बर्दाश्त कंदा आहिनि। तूं जीअं मां चवंदुसि हुननि खे
पोयां ई कंदा। मां छा कयां साईं, मां मजबूर आहियां। दुनिया मजबूरी आखिर केसी ताणी हलंदी? मूंखे ख़बर आहे तूं मूंसां प्यार कंदो आहे, पर तूं चवंदो न आहे। छा मां ग़लति पई चवां? तव्हांखे सभु ख़बर आहे, पोइ बि तव्हां तूं मूंखे एतिरो परे परे छो थो भॼे? मूंखे ख़बर आहे तूं कोई बीमार कोन आहे। तूं ॼाणी वाणी मूंखे कोन वठी वियो आहे घोट। साईं मूंखे साईं मना कयो। तोखे साईं मना कई त तूं मूंखे घोट न वठी वञ। साईं चयो त जाॾे बि वञी पहिरियां मूंखे ॿुधाईंदो कर। अच्छा, ऐं साईं मौजूदु कोन हुयो त पोइ मां कंहिंखे चई वञा? हा इहो त पोइ अञा बि भलो हुयो। तूं ईअं चई सघीसि पियो त साईं तव्हां हिते कोन हुयो। उन ॾींहुं जॾहिं घोट पियो वञो, तूं गाॾी जे आईने मूंखे घूरे घूरे ॾिसे पियो। तुंहिंजो उहो घुरणो अञा ताईं विसरियो न आहे। तोखे ख़बर आहे तुंहिंजे अखियुनि मां मूंखे ईअं पियो लॻे ॼण तूं मूंखे तुंहिंजे अखियुनि में हिन टाइम ते अहिड़ी ताक़त हुई, अहिड़ी कशिश हुई जो तूं अखियूं न पियो मिलाए सघां। न साईं, मां त तव्हां सां ॾाढो प्यारु कंदो आहियां। उहो हिम्मत का कमु छो नथो वठे? एतिरी बुज़दिली छो थो ॾेखारे? छा कयां साईं, कीअं कयां? तव्हां ई ॿुधायो। तूं इहे कर जो परी मूंखे घोट वठी हलो। परीं साईं हिते कोन हूंदो। ॻोठ जे परियां साईं जो जेको शिकार आहे उन जो चाबी बि तो वटि आहे न। पाण उते हलंदासीं, कुझु टाइम सुकून सां प्यार जूं ॻाल्हियूं बि करे सघूं था। पर तव्हां सां नौकिराणी बि त हूंदी न? हूंदी, तूं न खां बेफ़िक्र रह। पर उहा असां ॿिन्हिनि जो राज़ कॾहिं बि न खोलींदी। ॿुधाए नथी त मुंहिंजे लाइ कहिड़ी ख़ुशख़बरी आहे। पकड़े ॾेखार मूंखे। ठीकु आहे, अॼु त मां तोखे पकड़े पोइ साहु खणंदसि। ऐं अल्लाह, गुलाबो निभागी मुंहिंजो पेर मुड़ी पियो आहे। अच हेॾे त अच निभागी। ऐं लख अथई, अचे नथी छोरी। बीह त सही, तू बीह कीअं न थी? मां चवां थी किनी बीह त सही, बीह कीअं न थी? ॿुधाए। हथ कढंदी त ॿुधाईंदी मां न। छोरी जलादा मारियो ई काथे, साह कढियो। साह त मुंहिंजो बि कढियो ई।
हाणे ॿुधाए। हाँ नथी ॿुधायां। हाँ बी सही ॿुधाए ॿुधाए। आई मां मुंहिंजो वार विया। ॿुधाए छॾे। ॿुधाईंदी या न ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। किमी ॿुधाए ॻाल्हि छा आहे? ॿुधाए। हाँ हो रईस जो महिमान आहे। रेस महिमान? हाँ जेको पंहिंजी मीरा जी शादी में आयो। हाँ अड़े अब्बा अल्लाह साईं जा लख लख शुक्र आहिनि जंहिं असां ग़रीबनि जी ॿुधी वरिती आहे। न त मां त मायूस थी वई हुयसि पुट, निंड ई हराम थी वई हुई मुंहिंजी। ॾींहुं राति इहो ई सोचींदी हुयसि त आख़िर हिन छोरी गुलाबो जो थींदो छा। तो त मूंखे पसनी में वञण न पे ॾिनो। अम्मा पहिरियां पूरी ॻाल्हि त ॿुधाए, एॾो ख़ुशि थी तोसां इहा ॻाल्हि कई कंहिं? अड़े अब्बा वॾे रहीस ॿियो वरी कंहिं? अम्मा किथे मज़ाक त कोन कयो अथनि? मज़ाक हद तो कहीं तूं सफ़ा। भला तूं ॿुधाए रईस अहिड़ी मज़ाक कंदो? भला असांजी न्याणी खे घार ॾितो? अड़े अब्बा तूं त सफ़ा को चरियो आई। अम्मा हू अली साहब ॿाहिरां आयो आहे। ख़बर आहे पुट मूंखे, इहो साइण शुगुफ्ता सां गॾु आयो आहे न विलायत मां। छा विलायत वारा शादी कोन कंदा आहिनि छा? इहा त मूंखे ख़बर न आहे अम्मा, पर हू वॾो माण्हू पढ़ियल लिखियल आहे। असां वेचारा ग़रीब ऐं असांजी गुलाबो वेचारी अणपढ़ियल ॼट। हुन हिन रिश्ते जे लाइ कीअं चयो हूंदो? मूंखे थोरो चयाई, रईस यामिन ख़ान खे चयो अथाई। अम्मा मां इन लाइ त चवां थो त मूंखे इन ॻाल्हि ते एतबार नथो अचे। पर अबा सच पुछे न त मूंखे एतबार आहे। वो इन जे करे त हाणे ॿुध, छोकिरीअ खे कुझु न चइजाए, हुनजो को बि ॾोह कोन्हे। छा? अली साहब पाण ई त इहा गुलाबो सां ॻाल्हि कई आहे। पाण अली साहब गुलाबो खां पुछियो शादी जे लाइ? हा हुन वीचारे खे असांजे रवाजनि जी कहिड़ी ख़बर? पोइ बाप न्याणी वीचारी हुनखे कहिड़ो जवाबु ॾिया। बसि लॼी थी मोटी आई, पोइ हुन रईस वॾे सां ॻाल्हि कई हूंदी। मां सम्झो त तूं मुंहिंजे लाइ का ख़ुशख़बरी खणी आई आहे। त छा तूं मुंहिंजे रिश्ते में ख़ुशि न आहीं? इहा तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी न आहे? छो न आहे, पर मां खानूअ जी ॻाल्हि पई कयां। मां सम्झो त तूं का उन जी ॻाल्हि ठाहिण आई आहीं। चरी उहो बि थी वेंदो, दिलि नंढो छो थी करी? गुलाबो तुंहिंजे दिलासनि सां छा थो थिए? तुंहिंजी मां त ठिप जवाबु ॾेई छॾियो ऐं वॾी ॻाल्हि न, खानू मूं ॾे हिकु नज़र खणी ॾिसंदो बि न आहे। मासीअ खे हाणे अम्मा ॾे मोकिलियो अथई न, उहा तुंहिंजी इहा हालत ॾिसी पोइ ई त वई आहे न त हूअ मुंहिंजे चवण ते वञे हा। ॾिसजांइ हाणे अम्मा ज़रूरु मञे वेंदी, भिट धणीअ जो कसम आहे। तुंहिंजी धीअ कम ई अहिड़ो कयो आहे, मूंखे त सफ़ा ॾेजारे छॾे। तूं पाण ॿुधाए ईअं को कंदो आहे? हाणे मूंखे एतिरो शर्मिंदो न कर। मां पंहिंजी धीअ जे कए जी तोखां माफ़ी थी वठां। अदी ॾिस न, खानू शानूअ जो मङींदो आहे, इन जे करे हूअ बर्दाश्त न करे सघी। हूअ पंहिंजे दिलि जे हथां मजबूर हुई। अदी सोनी, जेकॾहिं मुंहिंजी शानू जी जाइ ते एतिरे प्यार करण वारी का ॿी मङेदी बि हुजे हा न, त उहा बि ईअं ई करे हा जीअं मुंहिंजी शानूअ कयो। मुंहिंजी शानू त अञा बि तुंहिंजे पुट जे मथां सिर थी ॾे। जंहिं हाल में मां पंहिंजी शानू खे घर छॾे आई आहियां न, तूं भेण आई त मूंखां ॾिठो कोन पियो थिए। तुंहिंजी धीअ गुलाबू उहा उन वटि वेठी आहे, उनखे दिलासा पई ॾे, उनखे परचाए पई। हा दी, जेकॾहिं तोखे यकीन न अचे न त पंहिंजी धीअ गुलाबू खे घुराए उन खां तूं पुछी सघीं थी।
अदी न त ॿीहर मां तुंहिंजे दर ते न चाहां। मूंखां पंहिंजी धीअ जो दुख बर्दाश्त नथो थिए। अदी सोनी, मां तुंहिंजे आॾो हथ थी ॿधां, मुंहिंजी हीअ झोली ख़ाली न मोटा। ही तूं छा पई करी? अलाह तुंहिंजी ॿुधी आहे ऐं तुंहिंजी धीअ खे सुठो रिश्तो बि मिली वियो आहे। अदी सोनी, हाणे तूं बि मुंहिंजी झोली भर, हिकु दफ़ो मूंसां वरी रिश्तो गंढ। भेण थी तूं छा चरी थी वई आहीं शगुफ्ता? छो मामी? हाणे तूं शीदिन जे घर वेंदी अली जो मंगणो कराइण। मामी कहिड़ो मां पंहिंजे हथनि सां कराईंदमि? असां ॿई सिर्फ़ु फंक्शन में वेंदासीं। वेंदियूसीं जो छा मतिलब? वेंदासीं मतलब असां ॿई। रईस पहिरीं तुंहिंजी मुंडी लाहींदो ऐं पोइ हिन जी। 2 साल विलायत चारे आई, बसि रीतूं रस्मूं विसारे वेठी आहे। अम्मी कहिड़ो फ़र्क़ु थो पए जेकॾहिं असां वयूंसीं त? पुट, इहो त तूं पंहिंजे पीउ खां पुछिजे, उहो ई तोखे पंहिंजी हैसियत ॿुधाईंदो। हैसियत में वॾो थियण जो मतिलब इहो त न आहे मामी त तव्हां के ॿिए जी इज़त ई न कयो। अच्छा, हाणे ज़मानो बदिलजी वियो आहे मामी, ऐं तव्हां अञा ताईं उन्हनि पुराणे रस्मनि रिवाजनि में फाथा पिया आहियो। तव्हां ॿई सोनीअ जे घर मंगणे जी दावत में न वेंदव, सम्झव? रईसनि जो इज़तूं हीअ छोकिरियूं मिटीअ में मिलाईंदियूं। केतिरो सुठो पियो लॻे न, तुंहिंजी गुरबत में पाण खे काफ़ी हल्को हल्को महसूस करे रही आहियां। मां भी यही महसूस तो किया। तोखे यादि आहे असां पंहिंजी शादी जी पहिरीं राति हिन कमरे में गुज़ारी हुई। हाँ, सब कुछ याद है। मुझे वस में हुजां त मां तोखे कॾहिं बि तलाक न वठां। पर तूं त सुबुह थींदे ई एतिरो आसानी सां तलाक ॾेई छॾी मूंखे। मां ॿियो करे भी छा पियो सघां? कुछ भी न, पर तुंहिंजी जाइ को ॿियो हुजे हा त मूंखे भॼाए केॾां वठी वञे हा, पर मूंखे तलाक कॾहिं बि न ॾे हा। मां छा कयां? साईं जो हुकुम ही इहो हुयो। ऐं हाणे त मां तुंहिंजे हुकुम जो ग़ुलाम आहियां। अच्छा, सिर्फ मुझे हुकुम ते? इनमें तुंहिंजी पंहिंजी का बि मर्ज़ी शामिल कोन्हे? तव्हांखे छा थो लॻे साईं? मां एॾी मुश्किलनि सां सब्रनि खां लिकी पंहिंजी जान ख़तरे में विझी तव्हां सां मिलण ईंदो आहियां, पर पोइ बि हुकुम त तव्हांजो ई हलंदो न। चाहे हवेली हुजे, चाहे मूं ग़रीब जो दिल।
सजना है मुझे सजना के लिए, सजना है मुझे सजना के लिए, सजना है मुझे सजना के लिए। खूबसूरत न रुगो तू बल्कि तुझे आवाज पे अदाओं पे चुपचुती हुई है छापी गई कुछ भी न बड़ी गाना मां उतर जाया तो यहाँ की खबर है मुझे कितनी गई हो। हाँ तो बस यही बस वही जेको ईअं आहे न माण्हू बदिल जाया थो। तव्हां बि न बिल्कुलु पोयां ई पइजी वेंदा आहियो। खिलंदे केॾी न सुहिणी थी लॻी। कॾहिं त असांजी ॻाल्हि ते बि एतबार कंदा कयूं। तव्हां खां बसि हिकिड़ी शिकायत आहे मूंखे। अच्छा कहिड़ी शिकायत? कॾहिं कॾहिं बिला वजह नाराज़ थी मुंहुं मोड़े वेही रहंदा आहियो त सुठो न लॻंदो। अच्छा बेसबब त ख़ैर ईअं कॾहिं कोन थियो हूंदो, कोई न कोई वजह त हूंदी ज़रूर। हलो ईअं ई सही, पर हेड़े प्यार भरे माहौल में बहस करणु सुठो न आहे। खामखा मौसम जो मज़ो हलियो वेंदो। मौसम छा ॿाहिरि मौसम सुठो थी वियो आहे छा? आहा मां ॿाहिरि जी मौसम जी ॻाल्हि कोन थो कयां, मां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि थो कयां। सफिया बेगम तोखे ईअं खिलंदे हार सिंगार कंदे ॾिसी मुंहिंजी दिलि बाग बाग थी वेंदी आहे। अचो केॾा ये हार सिंगार मुंहिंजे लाइ आहे न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजे लाइ न हूंदो त ॿियो कंहिंजे लाइ हूंदो। त पोइ अचो न, सिज कॾहिं खां तव्हांजो इंतज़ार पई करे। ठहियो हाणे छॾे ॾियो हिन ॻाल्हि खे। छॾियो तव्हांखे ख्वाब खां बि शर्मिंदगी थींदी। मां जानी
तव्हांखे ख्वाब खां बि शर्मिंदगी थींदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।